नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा हलूं त सिंध हुकूमत काबीना में रदो बदल कंदे चइनि वज़ीरनि जा कलमदान तब्दील करे छॾिया आहिनि। सिंध हुकूमत जे तरफ़ां वज़ारत में तब्दील जो नोटिफिकेशन बि जारी कयो वियो आहे। नोटिफिकेशन मूजिबि सईद गनी खां इतलात वारे खाते जो कलमदान वापसि वठी तइलीम खाते जो कलमदान ॾिनो वियो, जॾहिं त हुन वटि महिनत खाते जी वज़ारत बि मौजूदु रहंदी। नासिर हुसैन शाह खे सुद समा वारे खाते जो कलमदान ॾिनो वियो आहे, जॾहिं त हिन वटि मकानी इदारे ऐं फॉरेस्ट वारी वज़ारत बि मौजूदु रहंदी। सोहेल अनवर सियाल खां एंटी करप्शन जी चार्ज वापसि वठी जाम इकराम धारेजो खे एंटी करप्शन जे खाते जो कलमदान ॾिनो वियो आहे। सोहेल अनवर सियाल वटि आबपाशे वारो कलमदान मौजूदु आहे। सनत ऐं तजारत वारे खाते इमदाद भामी जो कलमदान बि जाम इकराम धारेजो वटि मौजूदु रहंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।